मां जो पाड़ो छॾे गयो ओ प्री मां जो पाड़ो छॾे जाए वेठो दूर ओ पल पल पोए पूर अजीज ला समय जो कहे अलीम ख़ास कली ख़बर ॿुध हिन कलाम जो बेशार राणो मालिया शकरलाल उमरकोट वारो असांजो सेठ आहे जंहिं किश्त कराई आहे अॼु कराची में सो बि असांजी महफ़िल में आहे ऐं वधीक दोस्तनि फरमाइश कई आहे म्यूज़िक सेंटर उमरकोट मंज़ूर सेंटर उमरकोट खां नसीर अहमद चांग जी फरमाइश आहे जामीन चांग जी फरमाइश आहे ऐं जमादार जवाल हुसैन जी फरमाइश आहे ऐं वधीक फरमाइश आहे साईं जुड़ियल शाह जी उन्हीं जे दोस्तनि जी करे में सेवाईदा मना मां विसारे लगे मां तू जानियड़ा कहाण माण वारे लगे मां तू साथीअड़ा चवण माण वारे करे में सेवाईदा मना मां ओ विसारे लगे मां जानियड़ा तू कहाण माण वारे लगे मां मग साथीअड़ा कहाण माण वारे वाली मुआ श्रवण वलानी खबर बुध जलवे ऋषि छा थो चए दुनिया को ज़ालिम अपना थोड़ी से जोड़ी दो अपनी पिया वो तसड़ से कहाण माण वारे शकरलाल माली गदे छा थो चए जैसी अहाँ हयात रहीज तव्हांजो साथी हूं रहीस तव्हांजो साथी जैसी अहाँ हयात रहीस तव्हांजो साथी छॾे जिदारे तूं रखे बात दिल में मता के न सुनाए लगे मां तू जानियड़ा कहाण माण वारे लगे मां मगा साथीअड़ा तू कहाण माण वारे
राणे